जी नाज़रीन पूरी दुनिया जी हाँ कोडी जी जे तालके जो है कोडी जी में जो है तारीख़ी माग ते सिंध जी जो है सकाफ़त जो ॾियारो जो है वो भरपूर जोश ऐं जज़्बे से मल्हायो पियो वञे। हिन वक्त मैं मौजूद आहियां कोडी जी जे तारीख़ी माग कोडी जी किले ते जिथे जो है मुख़्तलिफ़ ज़िलनि तालकनि या जो है पूरी सिंध में जेके हिते माण्हू अचनि था जो है रैलियुनि जे सूरत में उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे सकाफ़त जो ॾियारो कीअं पियो मल्हायो वञे। सिंध पारां अॼु जेको सकाफ़ती ॾियारो मज़हब जी रवादारी ऐं सिंध जे दरियाव असांजी मइशत जे उनवान सां मल्हायो पियो वञे। मां सम्झां थो हीउ वक़्तु आहे तो सॾा ऐं असां सिंधी माण्हुनि खे पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ विसारे सिंध जा जेके इज्तिमाही मसइला आहिनि उन्हनि लाइ इकठे थियणु घुरिजे ऐं पंहिंजा वसाइल बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ॾिसो अॼु को ॾींहुं जेको आहे सो सकाफ़ती ॾियारो आहे। असां हिनखे जेको आहे सो सकाफ़ती ॾींहुं जेको कल्चर डे आहे असांजो इनखे असां ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। अॼु को ॾींहुं सकाफ़ती ॾींहुं आहे। अॼु असां कोडी जी किले ते मौजूदु आहियूं सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे लाइ। अॼु असां स्कूल जा सभु शागिर्द कोडी जी किले ते सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण आया। तुंहिंजा रंग सदा बेदाग वसण तूं हर दिल जी सुल्तान अमर ओ सिंध मिटी ओ जान अमर। जेको अॼु असां हिते कोडी जी ते गॾु थिया आहियूं असां मौज कल्चर डे मल्हाया रहिया आहियूं सभु स्टूडेंट धाम धूम। मां इहो ॿुधाईंदो हलां त हिननि पारां इहो बि चवणु आहे त सिंधु दरिया मां कैनाल कॾहिं बि जेको आहे न कढणु ॾिना वेंदा ऐं जेको आहे उनजी भरपूर नमूने सां मज़म्मत कयूं था। कैमरामैन मुर्तज़ा राजपर सां गॾु साजिद राजपर, सिंध टीवी न्यूज़ कोडी।